ला दी हुया नेठ दी हुया 5 कलाक कया जेको हिकड़न के 5 कलाक उही 5 कलाक बिन ला 309 साल करे उनके छा चइबो आ जो उनके कादिर मुतल्लिक मुझो अल्लाह चइबो आ जेको अल्लाह 309 साल करते कादिरा उही 309 साल वरी हुजूर सुने ईसा जे असहाबे कहफ दे कलाक करते कादिरा ओ दुनिया वारा ओ अकुल जा बारिल जरा गौर कर तू तो चनी त 12 साल पुटल मेरी अब्दुल कादिर जीलानी जे दुआ सा किया तरी तो कुरान पढ़ियो ही ना गे अल्लाह वो ताकत वाला कहे ला 12 साल कंदोआ त कहे ला 12 मिनट कंदोआ मुझे रब जियादो देर काने का दुनिया जेला 12 साल गुजरिया पर उन रब जी मर्जी आ जे उन बेड़ी दा 12 मिनट करे तो मुझे अल्लाह का पुछण वारो केर अन्या वरी भी कुरान जी आयत बियो कुरान करीम जो दलील थदे गाल खुली वया तो खोले छले सुभान अल्लाह हजरत उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी केर हजरत उज़ैर अलैहिस्सलाम घरों निकतो पाजे कदहड़े दे वेठो मानी भाजड़ी तैयार करे घरों खई थई शरबत भी तैयार करे खयो थई चीए करे गोठ खा आयो उन गोठ ते अल्लाह जो अज़ाब नाज़िल थी चुको हो ओ गोठ जो गोठ कल्टी चल होयो कुरान पढ़ा इजाजत करे तो कुरान बिल्कुल बिल्कुल भाई इजाजत आ औ कल्लज़ी मर अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युह्यी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फ़अमातहुल्लाहु मिअत सुभान अल्लाह ثم بعث قال لبثت يوما أو بعد يوم قال بل لبثت 100 عام فانظر إلى شرابك فانظر إلى طعامك وشرابك لم يتسنه وانظر إلى حمارك ولنجعلك آية للناس सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान करीम ॿुधो पिया पगर जो लहर सुभान अल्लाह मशीन हलंदी त पगर बि बिल्कुल न पखो न कुरान ॿुधाइणो आहे न सुभान अल्लाह मता कुरान जो जोश आहे कुरान जी ताकत आहे कि उहो कुरान आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे रब ज़ुल जलाल फरमायो आहे लहू अंज़लना हाज़ल क़ुरआन सुभान अल्लाह अला जबलिल रअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह मुझे सोने करीम रब फरमायो कि ओहो कुरान करीम जो मां अल्लाह अगर इन कुरान के जबलन ते नाज़िल कया जबल भी मां रब जे कुरान जी ताकत बर्दाश्त करे को न सकना जबल भी सड़ी वजना जबल भी खाक थी वजना जबल रेज़ा रेज़ा थी वजना कुरान करीम जो पावर कुरान करीम जो जलवो बर्दाश्त करे को न सकन मुसलमान गौर कर दुनिया जे जबलन में अल्लाह जेका ताकत कान रखिया ओहा ताकत रब मुझे मुस्तफा जे सीने में रखिया सुभान अल्लाह दुनिया जे जबलन में जेका ताकत ना है वह मुझे करीम मुस्तफा जे सीने में ताकत
जुमलो अगिलो चवण दे इन मस्ताने सजण साईं जे फकीर के ओ चलवन वारो कुरान चपलन के गारण वारो कुरान चपलन के सारण वारो कुरान जने सीने मुस्तफा ते ईंदो आ ओही कुरान जने ज़ुबाने मुस्तफा मां निकरंदो आ। साधन जुगरन में तोखे बुधाया जने न कुरान नाज़िल थी रहियो आ त सिच वांगुर तेज नाज़िल थी रहियो आ ओही कुरान जने ज़ुबाने मुस्तफा मां निकिरी रहियो आ त थधड़ो चोरी जो चंद्र थी निकिरी सुभान अल्लाह जने कुरान अची रहियो आ कोई बर्दाश्त न तो करे सके सवाए महबूब मुस्तफा जे ओही कुरान जने मुझे हुजूर जे ज़ुबान मां निकरंदो आ तो हुजूर जो हर सहाबी बुधंदो बिविंदो आ तो कुरान सीने में समाईंदो बिविंदो आ सुभान अल्लाह मुझे सोने रब्बुल आलमीन जे महबूब जे पाक ज़ुबान जो हो कमाला कुरान सागियो या के को चपन दे नाज़िल थे हंद चपल पाश पाश थी वजना सागियो कुरान अज 10 साल जो बार हाफिज़ अज 10-15 साल जो बार हाफिज़ अज हाफिज़ मजीद जेड़ो 50 साल जो पढ़ो कुरान जो हाफिज़ लगो पयो आ जेको मुंजा दोस्त अजीज हली न तो दुनिया में मानू सके वो भी 80 साल में कुरान जो हाफिज़ लगो पयो आ मुसल्लो पढ़ाए रहियो आ ए खबर इन जो पावर कुरान जो पावर जो कुरान जो पावर इहो बर्दाश्त किए करे सके हा या सजी जेका ताकत मुझे मुस्तफा जे ज़ुबान में अल्लाह पावर रखी छलियो कुरान सागियो ही आ जेकने सिधो सो लहे हा रब चवे तो चपल ठाणे छले हा पर ज़ुबाने मुस्तफा मां जने निकतो आ त उन कुरान के जेको बुधंदो वने कुरान जो हाफिज़ थींदो वने जो पावर आ जो मुझे महबूब मुस्तफा जो के जो पावर आ मदीने वाले साईं जवाब दे जो कुरान सचो आगे बुध शान मोहम्मद जो कुरान सचो आगे बुध शान मोहम्मद जो ई जहान मोहम्मद जो जहान मोहम्मद जो कुरान सचो आगे बुध शान मोहम्मद जो मौजू एतरो टिड़ी भी तो सॼी रात लाइ वेहण जो मुंडा लाइ ख़बर ही नथी पए अल्लाह ताला जे सोने नबी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जागो थागा बिल्कुल बिल्कुल घर खां निकतो आ गदह ते चढ़ियो आ मानी ताज़ी पंजराए खई आ शरबत ठाहे खयो आ उन ॻोठ वटि पहुतो जंहिं ॻोठ खे अल्लाह कल्टी करे छॾियो हो मुंहनि जे तड़े वांगुरु बनाए छॾियो हो अल्लाह जो नबी निहारे चवण थो लॻे अन्ना युहयी हाज़िहिल्लाह बअद मौतिहा ओ मुंहिंजा करीम रब छा हिते वरी ॿीहर ज़िंदगी अची सघे थी वरी ॿीहर ज़िंदगी ईंदी एतिरी चवण जी देर आहे अल्लाह जे नबी चई करे गदह के पण सां बधो आ खाधे पांजे के पण जे डारीअ में टंगियो आ पाण उन पण जे हेठो आरामी थियो आ अखड़ी बूटी आ रब जे कुरान ॿुधा फअमातहुल्लाहु मिअत आम मा अल्लाह पांजे नबी उज़ैर के 100 साल जी निंदड़ी ॾेई छॾी आ सुभान अल्लाह 100 साल वरी जो घणी निंड ॾिनी आ अल्लाह जे कुदरत दे निहार ओ चवी से भाड़िया ये न चओ त 12 महीने जी बेड़ी गुडल खाई विया बागू खाई विया मच्छू खाई वयो कीअं तरी के सेदा रब जो कुरान निहार अल्लाह चवे तो मुझे ताकत के चैलेंज न कर मां अल्लाह मर्जी जो मालिक हां कंहिंजे ला वक्त के 100 साल जो कया के वक्त ला कलाक ॾेढ जो कया मां रब खां पुछण वारो कोई सुभान अल्लाह
मुझे सोने करीम रब फरमायो मां पांजे सोने उज़ैर खे 100 साल ताईं निंड ॾेई छॾी। घणा साल? 100 साल। 100 साल खां बाद हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अखियूं खोलियूं। अखियूं जो खोलियूं ॾिठई त नज़ारो अजीब लॻो पियो आहे। दुनिया आबाद थी वई आहे, रोड रस्ता ठही विया, ॻोठनि जा ॻोठ ठही विया। हैरत में आहे। तव्हां खां थो पुछां, हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾियो। 100 साल क़ुरान जी ॻाल्हि में शक जी गुंजाइश न आहे। जेको शक करे ईमान खां ख़ारिज थी वियो। 100 साल उन वण जे हेठां सुतो पियो, वण बि जीअं आहे ईअं लॻो पियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कर, उहो उज़ैर अलैहिस्सलाम 100 साल खां बाद दुनिया खे ॾिसे थो। अल्लाह क़ुरान में चवे थो क़ाल कम लबिस। सुभान अल्लाह। दे ख़बर मुंहिंजा उज़ैर मौला हुकुम घणे टाइम खां पोइ थियो हुई। क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम। ओ मुंहिंजा करीम रब, तुंहिंजो उज़ैर त समझे थो को हिकिड़ो ॾींहुं या कंहिं ॾींहं जो हिसड़ो आराम कयो। सुभान अल्लाह। क़ुरान चवे थो हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जो हिस्सो आराम कयो आहे। बोलो वक़्त अरसो घणो गुज़री वियो? 100 साल। जवाब दियो घणो गुज़री वियो? 100 साल। वक़्त साॻियो, सिज साॻियो, चंड साॻियो, मख़लूक़ साॻी, टाइम साॻियो, काइनात ला 100 साल। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम क़ुरान छा थो चवे? छा चवे? घणो टाइम ॾिठो कई? हिकु ॾींहुं या क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम। हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो या कंहिंजी ताक़त आहे जो मुंहिंजे करीम रब जी ताक़त आहे। मुंहिंजो अल्लाह 100 साल दुनिया जे लाइ 100 साल करे वरी हिकिड़े पंहिंजे बाने खे उहो ॾींहं जो अधु ॾींहुं करे ॾेखारे। मुंहिंजे अल्लाह जे आॾो काई वॾी ॻाल्हि न आहे। ओ मुला, तुंहिंजे नज़र में त 12 साल ॿेड़ी गुॾल आहे, पर अल्लाह जे कुदरत में जेकॾहिं हिकिड़े मिंट जे बराबरि रब नखे करे त मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई न आहे। सुभान अल्लाह। अॻियों सवाल थींदो तोसां ॻाल्हि त करे छॾी। इन सजण साईं जे फ़क़ीर खां पुछ। 100 साल गुज़री विया, ॿेड़ी बि ॿुॾी वई, ॼञ बि लुढ़ी वई, सभु कुझु हलियो वियो। इहे वापसि कीअं थिया? मां क़ुरान पढ़ां, इजाज़त ॾियो। बिल्कुलु इजाज़त आहे। इजाज़त ॾियो तव्हां रब जो सुहिणो क़ुरान पढ़ा। ॻोठ हाजी मोहम्मद रमज़ान दाहिरी वारो अल्लाह जो पाक क़ुरान करीम हिते तव्हां ॿुधो त क़ब्र में उस्ताद हज़ूर बख्श जे दिल खे मुंहिंजो करीम रब सुकून अता फरमाए। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो। कंहिंखे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम के अल्लाह जे ज़ात वंज़ुरु इला हिमारिक वंफ़ुरु इला तामिक। ओ मुझा सोना हुसैन जी मुझा मौला जेको अमड़ खां खाधो ठहाए आयो हुए जरा उन दे त निहार। अल्लाह जो हुक्म थियो। हज़रत उज़ैर जो अखियूं लॻियूं काॾे? उन वण जे टारीअ ते जंहिंमें मानड़ी भाॼड़ी टंगी हुई। हीअ जो निहारी मानी बि ताज़ी आहे, भाॼी बि ताज़ी आहे। सुभान अल्लाह। क़ुरान जो जवाब दे मुसलमान। 100 साल गुज़री विया, मानी मां बि उप निकिरी रही आहे, भाॼीअ मां बि ताज़ी खुशबू अची रही आहे। कंहिंजे करे अची रही आहे? जो जिथे पाकनि जो हथड़ो लॻंदो आहे उन्हनि लाइ 100 साल हिकु मिंट बराबरि मुंहिंजो रब करे छॾींदो आहे। मुझो सुनो अब्दुल कादिर जीलानी उन जी जल अमड़ जो बचड़ो आ। जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर जो मुंहुं कोन ॾिठो आ। जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर सां कलाम कोन कयो आ। जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर खे हथ कोन ॾिनो आ। तहज्जुद जी नमाज़ में 18 क़ुरान जी तिलावत करण वारी अम्मड़ा। सुभान अल्लाह। बेशक। ऐं बाबो केर आहे? अबू सालिह। बाबो उहो आहे जेको हिकिड़ो सूफ़ जेकॾहिं रोज़े खोलण जे
जड़ा खाईंदो आहे अल्लाह जो ख़ौफ कारी थींदो आहे त 12 साल बाग़ जी मज़दूरी कंदो आहे तॾहिं हिकिड़े सूफ़ जो मुंहिंजो मौला मूंखे ॾोहो माफ़ करे पोइ जंहिं जॻह ते अमड़ एतिरी नेक हुजे जंहिं जॻह ते अबो एतिरो परहेज़गार हुजे उन अबे अम्मा जे दरमियान मां जेको हीरो ऐं मोती निकिरंदो आहे जो उनखे ई त अब्दुल कादिर जीलानी चयो वेंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम के फरमायो फंज़ुर इला तामिक पंहिंजे खाधे ॾे निहार हज़रत उज़ैर ॾिठो त खाधो ताज़ो लॻो पियो आहे वशराबिक रब जो क़ुरान अब्दुल मजीद ईअं न सही हे ॿिया हाफ़िज़ वेठा अथव यकीन न चव त क़ुरान खोले पंहिंजे साम्हूं रखो अल्लाह फरमायो वशराबिक ऐं मुंहिंजा नबी जी मुंहिंजा मौला जेको शरबत ठाहे आयो आहे हा मुंहिंजा मौला भला उन ॾे निहार अल्लाह जे नबी शरबत जो हथ में खयो ओहो ई खुशबूदार ॼण हाणे अमड़ ठाहे ॾिनो सुभान अल्लाह 100 साल गुज़री विया मानीअ जी गरमाश ख़त्म न थी 100 साल गुज़री विया भाॼीअ जी खुशबू ख़त्म न थी 100 साल गुज़री विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शरबत जी खुशबू हेॾे होॾे कान वई इहो कंहिंजो पावर आहे चऊं जे करीम रब जो बेशक सुभान अल्लाह अञा अॻिते चओ त क़ुरान बिल्कुल बिल्कुल सही पढ़ा क़ुरान बिल्कुल सही बिल्कुल मुसलमान ए नौजवान जरा गौर कर मुझे सुने करीम रब जे कुरान ते अल्लाह ताला फरमा ऐ मुझा उज़ैर जी मुझा मौला मानी सलामत जी मुझा मौला शरबत सलामत जी मुझा मौला छाते चढ़ी आहे मौला कदा ते वंज़ुर इला हिमारिक बाजे कदा के दगोल बाजे कदा दे निहार अल्लाह जे नबी उज़ैर अलैहिस्सलाम चोथो न फण जे हेठा मथो हुयो पहिरीं मानी ॾिठई पई आहे शरबत ॾिठई पियो आहे हाणे कदा खे ॻोल्हण जे लाइ हीअ जो निगाह कई ज़मीन मां मिटी उथण शुरू थी पाण में मिलंदी वई उज़ैर अलैहिस्सलाम ॾिसंदो वियो मिंट बि कोन गुज़रियो मिटी निकिरंदी वई मिलंदी वई ठहंदी वई कदा हीक करे बीठो अल्लाह फरमा वल नजअलक आयतल लिन्नास सुभान अल्लाह अल्लाह फरमा तो जो अल्लाह वो पावरफुल ताकत वारो आहे जॾहिं न पंहिंजो निशानियूं ॾेखारणु चाहींदो आहे त ईअं ॾेखारे छॾींदो आहे 100 साल मिटी थी वई हर शइ पंहिंजे कुदरत ते ज़िंदा करण ते ईंदो आहे त सेकंड को लॻंदड़ मिटीअ मां साह वारो गॾु तयारु सुभान अल्लाह बेशक उज़ैर अलैहिस्सलाम जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल खे तशफ़ी ॾियण लाइ मुंहिंजे करीम रब 100 साल जे मुर्द कदह खे ज़िंदा कयो 100 साल जे खाधे खे ताज़ो रखियो 100 साल जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शरबत खे सलामत रखियो वो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ही त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो बचड़ो हसनी हुसैनी थी सुभान अल्लाह अब्दुल कादिर जीलानी जे दर ते रोज़ अचे हकुराड़ी वेहंदी रोज़ वेहंदी सोना भी बाट कान्हे का सोना भी बाट कान्हे का सोने अब्दुल कादिर जीलानी हज़रा खणी जे मुंहिंजो मौला तू त करीम आहीं तू त रहीम आहीं तुंहिंजे करम ऐं रहमत में देर त नाहे मौला सवालण लॻी वेठी आहे मौला बचड़ो हिकिड़ो अथस जे तूं रब हुनखे ज़िंदा करे ॾींदे त तो अल्लाह जानो देर कान्हे मौला इन मिस्कीनड़ीअ जो सुवाल कबूल कर अब्दुल कादिर जीलानी जा हथड़ा कबूल कर मुझे रब जे ज़ात फरमायो ऐ मुझे सोने नबी जा बचड़ा मां अल्लाह जी इहाई त कुदरत लिखंदो पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो वरी पंहिंजे आशिक़ जे मर्ज़ी सुभान अल्लाह चओ त क़ुरान पढ़ो बिल्कुल सही बिल्कुल सुभान अल्लाह ॿुधो न क़ुरान जेतिरो क़ुरान ॿुधण चाहे ॿुधण लाइ तयार आहे अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो यमहुल्लाहु मा यशा व युथबित व इंदहु उम्मुल किताब सुभान अल्लाह
लिखा मुझी मर्जिया के सोचे जो मुझो अल्लाह जेको लिखा मुझी मर्जिया लिखल मिटाए छड्या मुझी मर्जिया बेशक सुभान अल्लाह मुझो सुनो करीम रब तो फरमाए तकदीर लिखण वारो भी मां अल्लाह मिटण वारो भी मां अल्लाह ओ मुझो सुना करीम रब सुभान अल्लाह कुरान जी बड़ी आयत पढ़ा बिल्कुल इसी पर आडो पीछा आप अब्दुल मजीद सामो बैठो न जो कुरान खुलियो पे पढ़ दो तो वजह सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू ला ततवल्लू कौमन ग़ज़िबल्लाहु अलैहिम क़द यइसू मिनल आखिरत कमा यइसल कुफ़ार मिन अस्हाबिल क़ुबूर। सुभान अल्लाह वाह मुझा सोना करीम रब हुजूर जे उम्मत ते केॾी मेहरबानी मुझे अल्लाह जी तव्हांखे अंदाज़ो आहे कुरान जो लोली हली रही है रब जे रहमत जो छोली हली रही है बिल्कुल सुभान अल्लाह ईमान नथो चवां किथे बि कुरान पढ़ा चओ चओ बिल्कुल नहीं बिल्कुल फइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। सुभान अल्लाह नरोगी मस्जिद में जिते जिते अल्लाह जे कुरान जो आवाज पुजी रहियो आहे जेको जेको ॿुधी रहियो आहे मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो ऐं जॾहिं मां अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो आहे जेको ख़ामोश थी ॿुधंदो आहे मां अल्लाह पंहिंजे रहमत जो उन जे मथां छक छुॾाए छॾींदो। सुभान अल्लाह अल्लाह जी रहमत कॾहिं माने ते वसंदी आहे जो जॾहिं रब जो क़ुरान ख़ामोश थी ॿुधंदो आहे सादरन लफ़्ज़न में तर्जुमो कयां बिल्कुल सही सादरन लफ़्ज़न में तर्जुमो कयां त अल्लाह जी रहमत केरा जो मुझो मदीने जो सुभान अल्लाह अल्लाह जी रहमत केरा जवाब मदीने अल्लाह के रहमत बनाए मोकिलियो सादन लफ़्ज़न में मफ़हूम आयत मुबारक जो इहो थींदो जॾहिं मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे जॾहिं ॿुधण वारो सुकून सां ॿुधंदो आहे मां अल्लाह जे हुक्म सां मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन जे क़ल्ब ते निगाह ख़ास फरमाईंदो आहे। मुझा मुसलमान भा त अल्लाह जे ज़िक्र ऐं मदीने वारे पीर जे दुरूद जी महफ़िल सब कंहिंजे नसीब ऐं बस जी ॻाल्हि नाहे ही उनखे नसीब थींदो आहे जो जंहिंखे मुंहिंजो करीम रब पाण चाहींदो आहे। आयत जो तर्जुमो थोरो करे वठां ऐं ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो ला ततवल्लू कौमन ग़ज़िबल्लाहु अलैहिम उन्हनि सां दोस्ती न रखिजो उन्हनि जे भर में न वेहिजो जन ते अल्लाह जो ग़ज़ब कयल आहे जो मुंहिंजा करीम रब असांखे कहिड़ी ख़बर हे त मस्जिद सॼी भरी पई आहे बाज़ार में शहर सॼो भरियो पियो आहे रोड सॼा भरिया पिया आहिनि मौला असांखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो ग़ज़ब कंहिंते आहे तुंहिंजी रहमत कंहिंते आहे मक़सूब कहिड़ो आहे महबूब कहिड़ो आहे मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो हा हा मां अल्लाह इतला ॾेई छॾियो आहे मौला कंहिंजे निर ते लिखियल कोन्हे रब चवे थो निरनि ते बि लिखियल आहे मौला नज़र कोन थो अचे अल्लाह फरमाए थो नज़र उनखे ईंदो आहे जेको हिननि अखियुनि सां न पर हिननि अखियुनि सां दीदार कंदो आहे। सुभान अल्लाह कुरान ने हला लतीफ़ ने हला जवाब दे जल्दी भाई भाई पावा लतीफ़ के लतीफ़ ने हला खाहोड़ खफीसी खाहोड़ खफीसी सूझी न तो सुभान आशिक इने अखरे वनी लख्या ला मकान
सुभान अल्लाह साकट जी हूथिया अदा बाबू से बिरियान सबो ई सुभान आयो नजर उन्हन जे जेके न अल्लाह जे जिक्र में खुदा जे इश्क में खुदा जे मोहब्बत में फना फिल्लाह थी विदान लतीफ सरकार फरमाया कुदरत जे रंग जा नज़ारा ओही ॾिसंदाहन सॼो ई सुभान खुदा केतिरो आ खुदा जी खुदाई केतिरी आ मां अर्ज़ कयो त 13,500,000 ज़मीनूं कढजन हिक सिज जेतिरियूं न आहिनि एतिरी अलाए केतिरी मखलूक आ पर बगदाद में वेहण वारे अब्दुल कादिर जीलानी घोट प्यारे फरमायो नजर तो इला बिला दिल्लाह जमा मां अब्दुल कादिर जीलानी के अल्लाह पाजे पूरी कुदरत जा सभनी शहरन जा दीदार कराया सुभान अल्लाह यानी अल्लाह जे कुदरत जे निसारन जा दीदार कंदा हन केर कंदा हन जो जन के मुझो खुदा पंहिंजे कुर्बे खास में नवाज़ी बेशक सुभान अल्लामा सना अल्लाह पानीपती रहमतुल्लाह तआला अलैह इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी नक्शबंदी सिलसिले जो सरवान सुने इमाम रब्बानी जेला अल्लामा सना अल्लाह काजी पानीपती फरमाइन था यमहुल्लाहु मा यशा इन कुरान करीम जे आयत जे तफसीर में पाण फरमाइन था इमाम रब्बानी जा पुटड़ा लाहौर में मुल्ला अशरफ वटे पढ़ंदा होया मुल्ला अशरफ वटे बचड़ा इमाम रब्बानी जा पढ़ंदा होया पाण पांजे बचड़न के वठण आया जेडी मल बचड़न के वठी आई घर पहुंचा पाण पांजे पुटड़े के फरमाए बच्चा जी बाबा तमा जो उस्ताद त बदबख्त जागो था बिल्कुल कह फरमाए इमाम रब्बानी जवाब जो कह फरमाए इमाम रब्बानी गाल किथों पे गया कुरान करीम में आयत यमहुल्लाहु मा यशा मुफस्सिर मौलाना अल्लामा सना अल्लाह काजी सना अल्लाह पानीपती रहमतुल्लाह तआला अलैह पाण फरमाइन था बचड़े के चवण लगो पी बाबा जी मुजा सोना बाबा तुझो उस्ताद जे निल ते लिखियो पयो त ही बदबख्ता छा लिखला बदबख्ता पुट ने आरे चयो ओ मुजा सोना बाबा जी मुजा बचड़ा मुजा बाबा जेको हकीम मर्ज सुञाण दुआ ओ दवा बिड़ई जान दुआ सुभान अल्लाह बेशक ओ मुजा सोना बाबा कयामत जो ॾींहुं थींदो दुनिया जे आलो इमाम रब्बानी जे बचड़न जो उस्ताद मुल्ला अशरफ लाहौरी हूंदो मुजा सोना बाबा उते दुनिया ॾिसंदी त इमाम रब्बानी जे पुटड़न जो उस्ताद बदबख्त रहिजी वियो मुजा बाबा इहा अल्लाह जे इन ॾिनल नेमत जी नाशुक्री थी पवंदी सोना कुर्ब कर जीअं न ॾिठो अथई त बदबख्त अॼु हथड़ा खणी इन जी बदबख्ती मेले मुंहिंजे उस्ताद खे नेक वक़्तु लिखराए सुभान अल्लाह इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी मुजा दोस्त अजीज अल्लामा सना अल्लाह पानीपती न आयत करीमा जे तशरीह में लिखंदा उते ही वेही करे हथड़े सा हीअं जो कयो हीअं करे पाण फरमायो अॻ में तुंहिंजो उस्ताद बदबख्त हुयो हींअर अल्लाह जे ज़ात जी तकदीर तब्दील करे बख्तन वारो बनाए छॾियो तकदीर लिखी कह अल्लाह सही गालाए कह लिखी अल्लाह सही अल्लाह जी ज़ात तब्दील कह गई गालायो जो अल्लाह जी ज़ात लिखल तकदीर तब्दील कह गई अल्लाह जी ज़ात उन रब का पुछो मौला लिखी भी पाण पियो दाही भी पाण पियो मामलो चाहे अल्लाह मामलो सिधो आहे जॾहिं न मां तकदीर लिखी पंहिंजी कुदरत जी मर्ज़ीअ सां लिखी मौला ड्रापे छो अल्लाह जे जॾहिं न पंहिंजियूं जानियूं मां अल्लाह जे राह में क़ुर्बान करे छॾियूं आहिनि उन्हनि आशिक़नि जा हथड़ा बि मां रब को न मोटाए बेशक सुभान अल्लाह अन्या सादन लफ्ज़न में तोखे ॿुधाया हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुचंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रस्ते में हिक औरत आहे जेका खाली हिंदोरो पई लोॾींदी आहे अल्लाह जा नबी सोना कलीम जी अल्लाह जी बानी